जंगशाही मामा खे ख़बर ॾींदा आलम मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जंगशाही 8 फेबरवरी के सिर्फ़ 4 ॾींहं बचा आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ PTI जे उम्मीदवार NA 225 सैद जमील अहमद शाह बुखारी PS 75 जो उम्मीदवार अमजद शाह घर ॻोठ ऐं शहर में वञी वोट लाइ वर्क कयो ऐं ॿियूं वॾियूं पार्टियूं नज़र न आयूं। PTA उम्मीदवार जमील अहमद शाह प्रेस क्लब जंगशाही जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ठटे समेत सिंध जे शहरनि खे खंजर बणाए वॾी करप्शन करे रुॻो पंहिंजा पेट भरिया विया आहिनि। रोड रस्ता टुटी तबाह थी विया आहिनि। बेरोज़गारीअ में हद खां वधीक इज़ाफ़ो करे बिजली ऐं गैस पिणु हथरादू लोड शेडिंग करे अवाम खे सख़्तु परेशान कयो पियो वञे। कोहिस्तान वासियुनि जे ज़मीननि जो रिकॉर्ड नथो ठहे जेका हितां जे अवाम सां वॾी नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त हू अवाम ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ क़यादत जो थोराइतो आहे जिन सनद साथ ॾिनो आहे। हुन ज़िले ठटे जे अवाम खे अपील कई त खेसि 8 फेबरवरी ते विकेट जे निशान ते ठपो हणी कामयाब कंदा। इंशाअल्लाह ताला कामयाब थी हितां जे अवाम जा समूरा मसइला बिना फ़र्क़ जे हल करे खेनि रोज़गार समेत बुनियादी सहूलतूं मुहैया करे तरक़ियाती कमनि जो पिणु ॼार विछायो वेंदो। सैयद अमजद शाह PS 75 ठट्टा वनता खान साहब की तरफ़ां इलेक्शन करिया पियो ऐं असां हींअर ज़िले में नवां आणणु चाहियूं था। हिन वक़्तु जेके बि सियासी दूरियूं पहिरीं आम्हूं साम्हूं विढ़ंदियूं हुयूं हींअर उहो हिकु थी वियूं आहिनि। हींअर वोटर खे का इज़त कोन हुई, इन करे असां अपोजिशन में बीठा आहियूं ताकी वोटर जी बि सां इज़त थिए। ऐं बाक़ी जुमशाही जे हवाले सां इहो चवंदुसि त जुमशाही जो सोशल मीडिया ते ॾिसंदो रहंदो आहे त पाणी जो तमामु वॾो मसइलो आहे पीअण जे पाणी जो। इंशाअल्लाह असां खटियासीं त बिल्कुलु इंशाअल्लाह अगरि हारायासीं तॾहिं बि अगरि असांजी हुकूमत आई त तव्हां असां हींअर जंगशाही शहर में आया आहियूं पाकिस्तान तहरीक इंसाफ जे तरफ़ां इमरान ख़ान जे तरफ़ां वोट वठणु। ऐं असांजो मंशूर इहो आहे त ख़ान साहब जो त पंहिंजी जॻह ते मंशूर आहे पर उन में एडिशन इहा आहे त असांजे डिस्ट्रिक्ट खे तमामु पुठिते रखियो वियो आहे। सिंध खे सॼी खे पुठिते रखियो वियो पर ठट्टो ऐं वदीन खे ज़्यादा पुठिते रखियो वियो आहे। ऐं असीं हिन जंगशाही जे शहरनि खे वोट वठणु आया आहियूं ऐं इहा रिक्वेस्ट करणु आया आहियूं त पंहिंजे तब्दीली आणियो पंहिंजी जीअं KPK में पंजाब में तब्दीली आई ऐं जीअं असांजो ख़ान साहब असांजो जेको सो असांजे लाइ ज़ुल्म सहे पियो ऐं जेल में पियो आहे। असां इहो रिक्वेस्ट कंदासीं